जी बिल्कुल। अज 3 डिसंबर जैसे सेंचुरी नेटवर्क ऐलान किया हो तकरीबन महीनों खन अॻु तो उन ॾींहंनि खां वठी सकाफ़ती सरगर्मियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो हो। अॼु 3 डिसंबर आहे ऐं जो हैदराबाद जे ॻोठ वाणकी वसी में हाई स्कूल आहे उन में ही सकाफ़ती प्रोग्राम शुरू थी चुको है। सेंट टेलीविज़न नेटवर्क पारां जेको 3 डिसंबर जो सकाफ़ती ॾिहाड़ो ऐलान मल्हाइण वारो ऐलान कियो वियो हो तो उन्हनि खां वठी हिनमहिल जीअं ई उहो सुबुह थियो आहे त रोडनि रस्तनि ते सवनि हज़ारनि जी तइदाद में माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। पंहिंजी जेका सकाफ़ती अजरक आहिनि, टोपियूं आहिनि ऐं ख़ूबसूरत रंगनि सां सॼो शहर हैदराबाद जो भरिजी उथियो आहे। शहर जे घिटी घिटी रोड रस्तनि ते माण्हू ते पहुतल आहिनि। जॾहिं त हैदराबाद जा केतिरा ई स्कूल आहिनि। अॼु आचर जो ॾींहुं आहे, मोकल हुअण बावजूदि बि अॼु सिर्फ़ु कल्चरल डे जे हवाले सां उहे स्कूल खोलिया विया आहिनि। स्कूलनि में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पहुची विया आहिनि। उते सकाफ़ती तक़रीबुनि जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी चुको आहे। हिन वक़्तु हैदराबाद जे वाणकी वसी स्कूल में मौजूदु आहियूं जिते उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ही पंहिंजे अॼु ईद वारो जेको ॾींहुं आहे उहे सेलिब्रेट करे रहियूं आहिनि। जी